اللهم صل على سيدنا ومولانا محمد صلاة تنجينا بها من جميع الأهوال والآفات وتقضي لنا بها جميع الحاجات وتطهرنا بها من جميع السيئات وترفعنا بها عندك أعلى الدرجات وتبلغنا بها أقصى الغايات من جميع الخيرات في الحياة وبعد الممات إنك على كل شيء قدير. सामाईन मोहतरम, बिरादरान इस्लाम, बाबा जेके बीठान वे मेहरबानी करे वेही रहो। हवा सां दुआ घुरी आ त अल्लाह थधी हवा ॾे, दुआ क़बूल थी आ, तां अड़ी करे बीह रहिया आहियो। जेके बीठल आहिनि मेहरबानी करे वेही रहो। काबिल सदे एहतराम बुजुर्गो, 10 मुहर्रमुल हराम 1442 हिजरी तव्हांजे इन ॻोठ गुल मोहम्मद लगारी में हर साल वांगुर थींदड़ ही कॉन्फ्रेंस शुहदाए इस्लाम जे उनवान सां जंहिंमें तव्हां ई असां जमा आहियूं। अल्लाह जे दर दुआ आहे शर रब साईं असां सभिनी खे हिन हाज़िरी में क़बूलियत जो शरफ नसीब फरमाए। काबिल सदे एहतराम बुजुर्गो, सवाल सिर्फ ही आ, कंहिंजे शहीद थियण खां पोइ या कंहिंजी वफ़ात खां पोइ शरीयत असांखे हुकुम छा थी ॾे त असांखे छा करणु खपे। शहीद रुगो इस्लाम में हिकिड़ो कोन्हे। जॾहिं ही ॾींहं ईंदा आहिनि त के माण्हू रोडनि रस्तनि ते निकिरी शहीदनि जा हुबदार सदाए निकिरी ईंदा आहिनि। बेसब्री ऐं नोहादरी जो हराम कम करे पोइ वरी बेसब्री खां पोइ घर लिकी वेंदा आहिनि त शायदि असां शहीदनि जो हक़ अदा करे छॾियो। इहो शहीदनि जो हक़ अदा कोन्हे, शहीदनि जे मथां तव्हां हराम जो फेल छो कयो। जेकॾहिं मातम हलाल आहे पोइ त असीं करण लाइ तयार आहियूं। जेकॾहिं मातम जी इस्लाम में मना आहे त असां कतन करण लाइ तयार कोन आहियूं। हाणे असां ॾिसूं त सब्र कजे या मातम कजे, शहीद जे मथां छा करणु खपे। शरीयत में हदीसुनि में कहिड़ो हुकुम आहे? हदीस पैगंबर इस्लाम जी ॻाल्हि आहे। सीरत अहवाल मनकबत पैगंबर के हदीस चइबो। हदीस शरीफ में आहे अन्नौहतु मिन अमलिल जाहिलियत, नोहा करण जहालत जो अमल आहे। नोहा माना मुसीबत जे टेम ते वार पटण, धक हणण, कपड़न जो रंग तब्दील करण, रणियूं करण, चीखूं करण, पार कढण, इनखे अरबी में नोहा चइबो आहे। अल्लाह जे महबूब फरमायो हदीस में, जेका औरत या जेको मर्द मुसीबत जे टेम ते नोहा कंदो त अल्लाह रब्बुल आलमीन कब्र में उन जो मुंह किबले खां फेराए छॾींदो। ॿी हदीस शरीफ में अगर कोई औरत या औरत जो मुर्स या उन जो पुट फौत थी वञे, पोइ उन मुसीबत जे टेम ते अगर उहा औरत नोहा कंदी त उन औरत जे वफ़ात खां पोइ रब्बुल आलमीन उन औरत जे इन कम जे करे उन जी कब्र में
जहन्नम जा दरवाजा खोले छॾींदो जिन दरवाज़नि मां नाग विछू ऐं कीड़ा मकोड़ा अची क़यामत ताईं उनखे ॾंगींदा रहंदा। हिक हदीस शरीफ़ में अल्लाह जे महबूब नबी रसूल जे सरदार नबी फरमायो जेको माण्हू मुसीबत जे टेम ते नोहा कंदो अल्लाह उन माण्हू जो नालो मुनाफ़िकनि जे दफ़्तर में लिखाए क़यामत ताईं उन ते लानत कंदो रहंदो। हिक हदीस शरीफ़ में जे घर में का फोतगी थी वेंदी आहे को माण्हू फौत थी वियो अगर उनजे घर वारनि पार कढिया लड़ियूं कयूं गाऊं कयूं धकायूं या ॿार पटियूं तो उनजे बदले में अल्लाह रब्बुल आलमीन हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम खे मोकिलींदो आहे। ओ इज़राइल जी बीजी रब्बे जलील पे हुक्म रब्बे जलील जे हज़रत इज़राइल दरवाजे ते वापसि मोटी ईंदो आहे। दरवाजे ते बीह करे चवंदो आहे घर वारो तव्हां पावेला छो था कयो बेसब्री छो था कयो थक पाण खे छो था आणो नोहा छो था कयो छा तव्हां रब जी तकदीर खां नाराज़ आहियो छा जेकॾहिं तव्हां रब जी तकदीर खां नाराज़ आहियो पोइ त तव्हां काफ़िर आहियो पर जेकॾहिं तव्हां रब जी तकदीर खां नाराज़ न आहियो मूंखां नाराज़ आहियो त पोइ ॿुधी छॾियो पोइ पंहिंजी मर्ज़ी सां इहो कमु कोन्हे कयो अल्लाह जी मर्ज़ी सां ईंदो आहियां अल्लाह जी मर्ज़ी सां वेंदो आहियां। हाणे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे जेसि ताईं तव्हां मां हिकिड़ो बि मौजूद हूंदो मुंहिंजो अचणु बंदि कोन थींदो क़यामत ताईं आऊं ईंदो रहंदुसि। हिकिड़ी हदीस शरीफ़ में हदीसों को एक हदीस शरीफ में जे माण्हू दुनिया में कंहिं मुसीबत ते बेसब्री कई क़यामत जे ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन उन जी पेशानी ते लिखाए छॾींदो त ही अल्लाह जी रहमत खां परे तरियल आहे। अॻिते हदीस शरीफ़ जा लफ़्ज़ ही आहिनि उन जे मथे ते लिखियल हूंदो अल्लाह जी रहमत खां तरियल आहे। ऐं फिरौन कारून ऐं हामान सां गॾु दोज़ख में रहंदो। किथे आहे इस्लाम में बेसब्री किथे आहे माता किथे आहे नोहा किथे आहिनि रड़ियूं जेको हीउ तरीक़ो तव्हां कयो किथे आहे उहो इस्लाम में। हिकु हदीस शरीफ़ में ही घणियूं हदीसूं अगर के माण्हू मुसीबत जे टेम ते को न को ज़ियान करे छॾियो टे मिसाल हदीस में या दुकान बनी विधई या मुसीबत जे करे घोड़े जो पुछ कटे छॾियईं या मुसीबत जे करे मथो कोड़े छॾियईं अहिड़ो माण्हू अल्लाह रब्बुल आलमीन जी बारगाह में ईंदो तो उन जे कबर मां जहन्नम जा 70 दरवाजा खोलिया वेंदा ऐं कंहिं बि ॻाल्हि ते अल्लाह इन सां ख़ुशि कोन थींदो ऐं का बि रब हुन जी इबादत क़बूल कोन कंदो सिधो दोज़ख में वेंदो जेसि ताईं जो इहो माण्हू दुनिया में तौबा न करे नोहा खां तौबा करे बेसब्री खां तौबा करे पोइ इहे कानून ख़त्म थींदा वरना इहे कानून अथसि। असां वटि जाहिल माण्हू मुसीबत कंहिं टाइम ते हे मोबाइल खणी भित में आणंदा इन माण्हू खां रब ख़ुशि न थींदो कंहिं बि अमल ते केतिरा बि अमल करे ख़ुशि न थींदो अल्लाह इबादत क़बूल कोन कंदो। अहिड़े माण्हू जे लाइ जहन्नम जा 70 दरवाजा कबर मां रब खोलींदो जे मुसीबत जे टाइम ते को न को ध्यानु करे छॾियो। माण्हुनि खे शरीयत जी ख़बर ई कान्हे। बेसब्री करण हराम आहे इस्लाम में अमल सवाब जो कोन्हे हराम आहे। नबीअनि जी ज़ात अक़दस ते नज़र कयो त साबिरीन नबी हुआ नबी सभु सच्चा सभु साबिरीन
हजरत अय्यूब अलैहिस्सलाम जी ज़ात अक़दस पे गौर कर। कुरान पाक फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अय्यूब इज़ नादा रब्बहू अन्नी मस्सनी अज़्ज़र व अंत अरहमुर राहिमीन। जो सुभान अल्लाह। अय्यूब इज़ नादा रब्बहू अन्नी मस्सनी अज़्ज़र व अंत अरहमुर राहिमीन। फस्तजबना लहू फकशफना मा बिही मिन ज़ुर्र व आतैनाहु अहलहु व मिस्लहुम माअहुम रहमतन मिन इंदिना व ज़िक्रा लिल आबिदीन। अय्यूब अलैहिस्सलाम नबी जे मुश्किल हाल में, बीमारी जी परेशानी में, जुबान जे जिक्र के बहाल करने के अंदाज में रब जी दरबार में दुआ घुरी। रब तू अरहमुर राहिमीन आई, ॾाढी ॾुखियाई पहुती, तू ही मुझी मदद कर। हजरत अय्यूब अलैहिस्सलाम बीमार, ये पूछो पेरी बिल्कुल सेहतमंद हो, एतरी बनी, एतरा बाग, एतरो माल, एतरो मता, एतरो हुस्न, एतरो औलाद हो, जो अंदाज़ो ही कोन्हे। हज़रत अय्यूब अलैहिस्सलाम वटि कमाइण वारा जेके मुलाज़िम रखियल हुआ, कम वारा, उहे बि 3000 मुलाज़िम हूंदा हुआ। हाँ ॿुधायो केतिरी बनी हूंदी, केतिरा बाग, हिते जे ज़रदारी जी जाइ न आहे, वॾो माल मता, 3000 रुगो मुलाज़िम, 12 पुट, 6 धीअरूं, 6 ज़ालूं, एतिरो औलाद। शैतान चयो अल्लाह साईं इन करे तोखां ख़ुशि आहे, इबादत पियो करे, सबुर पियो करे, शुकुर पियो करे, ज़िक्र पियो करे, जो हिन खे तो किथे कमी ई कोन ॾिनी आहे, न हुजे सा दौलत, वो करे हा इबादत। अल्लाह अय्यूब अलैहिस्सलाम ते इम्तिहान विझी छॾियो। बनी सुकण शुरू थी वई, सैलाब ऐं सिम शुरू थी वई। ओ हज़ारे एकड़ बनी सॼी सड़ी ख़त्म थी वई। अची ख़बर ॾिनो अय्यूब अलैहिस्सलाम खे, ऐं अय्यूब बनी सॼी सड़ी वई, सुकी वई। तॾहिं जवाब में छा चई जंहिं ॾिनी उन ई सुकाए, मुंहिंजो छा आहे, उहा बनी मुंहिंजी थोरी रब जी हुई, जंहिं ॾिनी उन वरती। ऐं हिन हाल में बि सबुर थो करियां, शुकुर थो करियां, रब जो शुक्रियो अदा थो करियां। जे नबी बेसब्री कनि हा, असीं बेसब्री कयूं हा, नबी बेसब्री नथा कनि, असां बेसब्री नथा कयूं। नबीयनि जो रस्तो हो सबुर वारो, तॾहिं इमाम हुसैन जी शहादत ते असां बि सबुर था कयूं नबीयनि जे तरीक़े ते। बनी वई, ओचो तो ॿुधायूं साईं, अॼु 500 घोड़ा मरी विया, अॼु 800 ऊठ मरी विया, अॼु 500 बकरियूं, अॼु हेतिरो माल मरंदो मरंदो सॼो माल वियो हलियो। साईं हाणे हिकिड़ी बकरी कान्हे बची, लखनि मां। तॾहिं हज़रत अय्यूब अलैहिस्सलाम चयो जंहिं ॾिनो उन वरितो, ॼाओ होसि त ओॾी महिल मूंखे बकरियूं कोन हुयूं, पोइ रब ॾिनियूं, वरी वठी छॾियईं। ऐं उहो ई साॻियो रब जो शुकुर थो अदा कयां, सबुर थो अदा कयां, रब जी तारीफ़ थो कयां। जंहिं ॾिनो उन वरितो, आऊं त उन जे तरफ़ मोटी वेंदुसि। रात जो सुता पिया, ओचितो छित जो किरी पई, सॼो अहलो अयाल, पुट न्याणियूं, घर वारियूं सभु फोत थी विया। छित ज़ाल वञी बच, पाण ई ज़ाल। सुबुह जो चई अल्हम्दुलिल्लाह अला कुल्ल हाल, हर हाल में आऊं रब जो शुकुर थो अदा कयां। जंहिं ॾिना उन वरिता, मुंहिंजो छा, आऊं त साॻियो शुकुर, साॻियो ज़िक्र, साॻियो सबुर ऐं साॻियो रब जी इबादत कंदो रहां। जॾहिं इहा ॻाल्हि थी, हा साईं
इने करे भी शुक्र ऐं सब्र करे जो चाहता चंगो भलो बीमार हो जा तो कर रब इम्तिहान विझी छदस बीमार थी पियो जिस्म में फुलकड़ा निकरी आया जख्म फुलकड़ा जिस्म सजी खल काबू एकड़ो साल ॿियो साल टियों साल 18 साल सख्त एड़ो बीमार हो जिस्म जा पंहिंजे ज़ुबान ते अची पहुता तॾहिं रोई करे चई त केतिरा बि हुजनि हा ज़ख़्म को मसइलो कोन हो पर अॼु या अल्लाह मुंहिंजी तुंहिंजे ज़ुबान तुंहिंजो जेको वो ज़िक्र पियो बंदि थिए इहो मूंखे क़बूल कोन्हे महिरबानी कर अन्नी मस्सनी ज़ुर्र व अंत अरहमुर राहिमीन हाण का महिरबानी कर त सेहतमंद थियां अल्लाह फरमाए बाल्टी पाणी 14 सालन जो नौजवान शिफाया तो सुभान अल्लाह कुरान पाक में 6666 आयतूं मां ॻोल्हियो त ॾिसां सब्र जूं घणियूं आयतूं त मूंखे 100 सब्र जूं आयतूं क़ुरान मां मिली वयूं हाणे जे 100 तव्हांखे लगातार ॿुधायां त पोइ तव्हांजो अॻु ई ख़्याल आहे मींहं ॾे पोइ मींहुं बंदि थी वेंदो रहिजी वेंदो इन जे करे हाणे तव्हांखे सिर्फ़ु हिकिड़ी ॿ आयत क़ुरान मां तव्हांखे ॿुधायां थो त केॾो इनाम आहे साबिरीन जो करियो कुरान फरमाए तो सलामुन अलैकुम बिमा सबरतुम फनिअम उक़बद्दार